जोही में चाह खां पोइ कारखाने वारनि बर्फ़ जा अघ चोट चाढ़े छॾिया। बर्फ़ विकिरो कंदड़ पोरितनि जो मुख़्तियारकार आफ़ीस जे अंदरि एहतजाज, नोटिस वठण जो मुतालबो। जोही में चाह महांगी थियण खां पोइ बर्फ़ कारखाने वारनि पंहिंजी मनमानी शुरू कंदे बर्फ़ जे क़ीमतनि में हथरादू वाधि करे छॾी, जंहिं खां पोइ बर्फ़ विकिरो कंदड़ पोरितनि मुख़्तियारकार जोही जे आफ़ीस अंदरि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। इन मौक़े ते बर्फ़ विकिरो कंदड़ पोरितनि क़यूम रिंद, आशिक़ अली, सचल ख़ासक़ली, साजन बाहोटो ऐं ॿिनि चयो त बर्फ़ कारखाने वारनि ₹150 में विकिरो थींदड़ बर्फ़ जी क़ीमत वधाए ₹300 करे छॾी आहे, जंहिंजे करे संदनि रोज़गार ते वॾो असरु पइजी वियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बर्फ़ कारखाने वारा जोही शहर खां ॿाहिरि बर्फ़ सस्ते अघ में विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त शहर वारनि खे महांगे अघ ते बर्फ़ ॾेई शहरियुनि सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। हुननि मुख़्तियारकार जोही, असिस्टेंट कमिश्नर समेत ॿिनि वसवारनि इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त बर्फ़ कारखाने वारनि जे हिक हटी जो नोटिस वठी हथरादू तौरु वधायल बर्फ़ जी क़ीमत घटाए पुराणो अघु बहाल करे खेनि बेरोज़गार थियण खां बचायो वञे। अमर लाशारी, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जोही।